अस्सलाम वालेकुम प्यारा भाइरों, उम्मीद आहे तव्हां सभु खैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। जीअं त फ्रेंड अॼु तव्हांखे असां सेखारींदासीं त वीडियो एडिटिंग जेका कई वेंदी आहे उहा कहिड़े सॉफ्टवेयर मां कई वेंदी आहे। असां तव्हांखे ॾेखारियूं था हीउ जेको सॉफ्टवेयर आहे असां वटि काइंड मास्टर जे नाले सां सॉफ्टवेयर आहे, उहो तव्हांखे ॾेखारियूं था त कीअं डाउनलोड थींदो ऐं उन में असांजी वीडियो जेका आहे कीअं ठहंदी। असां मुकमल तरीक़ेकार तव्हांखे हिन वीडियो में सम्झायूं था। असांजी वीडियो खे तव्हां मुकमल ॾिसो, इंशाल्लाह तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। ऐं जेके मुंहिंजा भाउर यूट्यूब जी वीडियो ठाहींदा हिन खे ॾिसी करे इंशाल्लाह आराम सां उहो सम्झी वेंदा त हीअ वीडियो कीअं असांजी ठही। हाणे असां सभु खां पहिरियों प्ले स्टोर में आयासीं, हिते टाइप कंदासीं काइंड मास्टर। तव्हांखे ॾेखारियूं पिया, जीअं तव्हांखे मथे नज़र अचे पियो, हिते तव्हां लिखंदो काइंड मास्टर। हीअ आहे फ्रेंड काइंड मास्टर, जंहिंमें तव्हां पंहिंजूं यूट्यूब जूं वीडियो ठाहे सघो था पंहिंजी मोबाइल सां आसानी सां सुकून सां। तव्हां पंहिंजी वीडियो हिते आराम सां हिन मां एडिटिंग करे सघो था। हाणे हीअ काइंड मास्टर आहे असां वटि, छो जो ऑलरेडी थियल आहे, इंस्टॉलेशन थियल आहे, त हिन जे करे असां हिनखे छॾे ॾींदासीं हिते ई। हाणे असां बैक करे पोइ तव्हांखे ॾेखारियूं था त हिन सॉफ्टवेयर जा कहिड़ा कहिड़ा फीचर आहिनि, सॼी मालूमात डिटेल तव्हांखे ॿुधाईंदासीं। इंशाल्लाह हीअ वीडियो तव्हांखे ॾाढी वणंदी ऐं मूंखे कमेंट में ज़रूरु आगाह कजो त हीअ जेका असांजी वीडियो आहे तव्हांखे कीअं लॻी थी। मुकमल सेटिंग इंशाल्लाह तव्हांखे असां सेखारियूं था। हलूं था असां काइंड मास्टर जे फीचर में। जीअं त फ्रेंड असां हाणे ईंदासीं पंहिंजी काइंड मास्टर में। काइंड मास्टर खे असां ओके कंदासीं। हाणे हीअ असांजो काइंड मास्टर जेको आहे खुली वियो आहे। हाणे असांजो इंटरफेयर जेको आहे असां हाणे जीअं तव्हांखे हिते ॿ टे ऑप्शन पिया मिलनि। पहिरियों ऑप्शन हीअ आहे, विच में वरी हीअ ऑप्शन आहे, वरी टियों हीअ ऑप्शन आहे। असां सिलेक्ट कंदासीं हीअ जेको विच वारो ऑप्शन आहे, तव्हांखे नज़र अचे पियो वॾो, असां हिन खे ओके कंदासीं। जीअं असां हिन खे ओके कयोसीं, साइड में असांखे हिते बि असांखे टे ऑप्शन पिया मिलनि। हाणे हिननि मां असां सिलेक्ट कंदासीं त असांजी वीडियो कहिड़े हिसाब सां आहे। अगरि वीडियो यूट्यूब जे हिसाब सां आहे त असां यूट्यूब जो पहिरियों ऑप्शन ओके कंदासीं। अगरि जे असांजी वीडियो टिकटॉक जे हिसाब सां आहे या स्नैक जी वीडियो जेका असां ठाहींदा आहियूं उन जे हिसाब सां आहे त असां हीअ विच वारो सिलेक्ट कंदासीं। अगरि जे असांजी वीडियो इंस्टाग्राम जे हिसाब सां आहे, इंस्टाग्राम आहे, त असां हीअ सिलेक्ट कंदासीं। इंस्टाग्राम विच वारो जेको हीअ ऑप्शन आहे, हीअ जेको साइड में तव्हांखे हीअ नज़र अचे पियो, हिन खे असां सिलेक्ट कंदासीं। छो त असां जेका हाणे वीडियो पिया ठाहियूं त इहा जेका आहे असांजी वीडियो आहे यूट्यूब जे हिसाब सां, त असां हिन खे सिलेक्ट कंदासीं। हिते असां जीअं हिन खे प्रेस कयोसीं, इन जे मथां तव्हांखे हीअ ऑप्शन नज़र ईंदो मीडिया जो। तव्हां हिन मीडिया खे सिलेक्ट कंदव। हिते असां हिन मीडिया खे सिलेक्ट पिया कयूं। जीअं असां हिन मीडिया खे सिलेक्ट कयो त हीअ असांखे मेमोरी कार्ड जी तरफ़ खणी आयो आहे। हाणे असां हिते जेको आहे पंहिंजी वीडियो जेका हुजे असां सिलेक्ट कंदासीं। मसलन जी मुंहिंजी हीअ वीडियो पई आहे, मां हिन खे हिते सिलेक्ट कंदुसि। हिन खे असां निशान खे ओके कंदासीं। जीअं असां हिन खे ओके कयोसीं, हीअ साइड मां असांजी वीडियो अची वई। मथां तव्हांखे नंढो टिक जो निशान नज़र ईंदो, तव्हां हिन खे ओके कंदो। हाणे असां ओके कयोसीं त हीअ असां हिन प्ले स्टोर जे ऑप्शन में अची वियासीं। मसलन हीअ असांजी वीडियो आहे, असां हिन खे कीअं तयारु कंदासीं तव्हांखे सेखारियूं पिया त हीअ असांजी वीडियो कीअं तयारु थींदी। हाणे हिन वीडियो खे मसलन हीअ वीडियो असांजी हितां थोरी ख़राबु आहे, ॾिसो जी मां हीअ पाण खणा पियो मथे, त हिन हिसे खे असांखे कटिणो आहे। त असां हिन हिसे खे कीअं कटींदासीं, असां हिन हिसे खे कीअं कटींदासीं। हिते असां हिन खे ओके करे प्रेस करे थोरो असां हल्को हिन खे दॿाईंदासीं, प्रेस कंदासीं त हीअ ऑप्शन असांजा खुली ईंदा। थोरो हिते जिथे तव्हां ॻाल्हायो था उते माना सिलेक्ट करे हीअ जेको निशान तव्हांखे नज़र अचे पियो वीचारो, तव्हां हुनखे उते बीहारियो उन निशान ते। हाणे असां हिन खे हिते बीहारियोसीं। हिते वरी साम्हूं तव्हांखे कैंची जो निशान नज़र ईंदो। मसलन हीअ तव्हांखे कैंची जो निशान नज़र अचे पियो अचे। हाणे जेको असांजो मथियों ऑप्शन आहे टाइमर टू लेफ्ट ऑफ प्ले हैंड, असां हिन खे सिलेक्ट कंदासीं। मथियों जेको ऑप्शन आहे असां हिन खे ओके कंदासीं। असां हिन खे ओके कयोसीं त हीअ जेका आहे असांजी हिन साइड वारी जेका आहे वीडियो आहे कट थी वई ऐं पोइ वरी असां हिन खे टिक वारे निशान खे असां ओके कंदासीं। हाणे जीअं असां टिक वारे निशान खे ओके कयोसीं त असांजी वीडियो जेका आहे हाणे माना हीअ सही थी वई। हेॾां वारो हिसो जेको असांजो ख़तमु थी वियो। हाणे असां हिन खे ओके करे ॾेखारियूं था तव्हांखे हलाए, जीअं ॾिसो पिया फ्रेंड हीअ असांजी वीडियो हाणे ओके थी वई। हाणे हुयो मसइलो हीअ स्टार्टिंग वारो। हाणे जे अगरि असांजी वीडियो अगरि हिते विच में का गड़बड़ थी वई आहे, को असांखे अहिड़ो फॉल्ट थी वियो आहे ॻाल्हाइण जे हिसाब सां, असांजो आवाज़ या कुझु अहिड़ी माना ग़लती थी वई आहे, असां विच वारी ग़लती कीअं ख़तमु कंदासीं। हाणे मसलन ही विच में असांजी वीडियो
ॿ हिसा जेका आहे माना हीअ ऐं हीअ असांजी माना ख़राबु आहे, त असां हीअ ॿई हिसा हिन में ख़तमु करणु था चाहियूं, कटणु था चाहियूं, त असां कीअं कटींदासीं। सभु खां पहिरियां असां हिनखे हिते बीहारींदासीं, त हीअ ऐं हीअ असांजा ॿई हिसा ख़राबु आहिनि, हिननि खे असां कटण जे लाइ वरी हिननि खे असां प्रेस कंदासीं, हल्को थोरो हिन मां प्रेस कंदासीं। हिनखे असां प्रेस कयोसीं, मथां असांजो निशान नज़र ईंदो कैंची जो, हिन कैंची जे निशान खे असां ओके कंदासीं। हिते असां जीअं ओके कयोसीं असांखे 3 नंबर ते ऑप्शन मिलंदो, हीअ जेको तव्हां ॾिसो पिया, हीअ 3 नंबर ते ऑप्शन आहे, असां हिनखे ओके कंदासीं। हाणे जीअं असां हिनखे ओके कयो तव्हां ॾिसो पिया त वीडियो जेका आहे 2 हिसनि में विराइजी वई आहे। हाणे हेॾां वारो हिसो हेॾो थी वियो, हेॾां वारो हिसो हेॾो थी वियो। वरी हाणे असांखे हीअ जेके 2 टुकड़ा हुया, असां हीअ जेके असांखे हीअ कटणा आहिनि। वरी असां हिन वीडियो खे थोरो अॻिते कंदासीं, हिनखे थोरो अॻिते करे वरी हिन निशान खे जेको असां हिते बीहारींदासीं। असांखे हीअ 2 हिसा कटणा आहिनि, मसइलन हीअ जेके तव्हां 2 हिसा ॾिसो पिया, हीअ असांखे ख़तमु करणा आहिनि। असां निशान खे हिते बीहारे हिनखे हल्को प्रेस कंदासीं, वरी असां हल्को प्रेस करे मथां वरी जेको आहे हिन जी कैंची वारे निशान खे ओके कंदासीं। त हाणे असांखे हीअ जेके ऑप्शन मिलनि था 3, इन्हनि मां असांखे ऑप्शन जेको आहे सिलेक्ट करिणो आहे। हीअ साइड वारो जेको तव्हांखे ॿियो नंबर जेको ऑप्शन तव्हांखे मिले पियो, हिनखे तव्हां सिलेक्ट कंदव त हीअ जेके 2 हिसा आहिनि इहे वीडियो जा इहे ख़तमु थी वेंदा। हाणे मसइलन असां हिनखे सिलेक्ट कयोसीं त हीअ असांजा 2 हिसा जेके हुया इहे हाणे ख़तमु थी विया। वरी असां हिनखे टिक वारे निशान खे हणंदासीं, ओके कंदासीं हिनखे। त हाणे हीअ असांजी जेका वीडियो में विच में गड़बड़ हुई उहा असांजी ख़तमु थी वई। वरी असां हलूं था थोरो अॻिते, मसइलन असांखे का आख़िर में का अहिड़ी का ग़लती थी वई आहे। जीअं हीअ निशान ॾिस, मां मोबाइल खे बंदि करण जी कोशिशि पियो कयां, जीअं असां हिनखे बंदि करण जी कोशिशि पिया कयूं, त इहो निशान असांजो कीअं ख़तमु थिए, इहो असां कीअं बंदि कयूं। हाणे असां हिन में ईंदासीं, हिनखे वरी हल्को प्रेस कंदासीं हिते, मसइलन जीअं मां थोरो हलां पियो, हिनखे वरी थोरो मां अॻिते कंदुसि, हिनखे मां थोरो अॻिते करण जी कोशिशि पिया। हीअ ॾिसो हिते हीअ हथु पिया खणूं, उहो हिते ई सही आहे। हिते असां हिनखे निशान खे बीहारींदासीं विचारे खे, हिन निशान खे बीहारे असां वरी साॻियो ई कैंची निशान ते ईंदासीं। वरी असांजो जेको ॿियो नंबर ऑप्शन आहे असां हिनखे सिलेक्ट कंदासीं, असां हिनखे ओके कयोसीं। ॾिसो तव्हां हीअ असांजी वीडियो ख़तमु थी वई। हाणे असां टिक वारे निशान खे हिते ओके कंदासीं। हाणे जीअं असां ओके कयोसीं त असांजी वीडियो जेका आहे मुकमल तयारु थी वई आहे, सफ़ा ओके थी वई आहे। अगरि असां हाणे हिन वीडियो में मसइलन को साउंड लॻाइण था चाहियूं, या गानो आहे या म्यूज़िक आहे, को बि म्यूज़िक जेको असां लॻाइण था चाहियूं त उहो कीअं लॻाईंदासीं। हाणे असां हिनखे हिते ओके कंदासीं। हिते असांखे ऑडियो जो जेको आहे ऑप्शन मिलियो पियो ऑडियो, असां हिनखे ओके कंदासीं हिते। हाणे मसइलन हिते तव्हांजा जेके बि ऑडियो पिया आहिनि, तव्हां हिन में को बि ऑडियो सिलेक्ट करे सघो था। त मां हिन मां को हिकिड़ो ऑडियो सिलेक्ट कयां पियो, तव्हांखे ॾेखारियूं था त कीअं हिन जो साउंड थिए थो। असां हिनखे ओके कयोसीं। हिते जेको आहे प्लस जो निशान तव्हांखे नज़र ईंदो, हिन प्लस खे तव्हां ओके कंदो। जीअं ई प्लस खे तव्हां ओके कंदो त हेठां ॾिसो पिया तव्हांजी हिकिड़ी पटी नज़र आई, इहा असांजी म्यूज़िक जी पटी आहे, ऐं मथां असां हिनखे क्लिक करे ओके कंदासीं। हिनखे असां ओके कंदासीं। जीअं असां ओके कयोसीं त तव्हां ॾिसो पिया हीअ साउंड असांजो हिते अची वियो। वरी असां हिनखे हलाईंदासीं त हीअ असांजो साउंड जेको आहे हिन में दाख़िल थी वियो, हीअ साउंड असांजो हले पियो। मसइलन हाणे असांखे हिन साउंड जो जेको आवाज़ु आहे थोरो घटि वधि करिणो आहे, त हिते असां हल्को हिन पटी खे प्रेस कंदासीं त साम्हूं तव्हांखे हिकिड़ो लाउड जो निशान नज़र ईंदो, ऐं हिनखे असां घटि वधि बि करे सघूं था। मसइलन असां हिनखे थोरो घटाइणु चाहियूं था, म्यूज़िक थोरो घटि हुजे, या वधाइणु चाहियूं था त मथे कंदासीं मथे वधिजी वेंदो, वरी हेठि कंदासीं त हेठि घटिजी वेंदो। हाणे मसइलन असां हल्को म्यूज़िक रखणु था चाहियूं पंहिंजी वीडियो में, जीअं हल्को म्यूज़िक हले त असां हिन ते 3 ताईं तक़रीबन बीहारींदासीं हिनखे, 3 ताईं। वरी असां टिक जे निशान खे ओके कंदासीं हिनखे, त हिते असांजो म्यूज़िक जेको आहे ओके थी वियो। तव्हांखे मां ॾेखारियां पियो, चेक करे ॾिसो। हाणे हीअ जेको आहे हल्को हल्को असांजो म्यूज़िक हिन में हले पियो, ऐं आवाज़ बि अचे पियो। इहो तरीक़ो आहे तव्हां वीडियो ठाहिण जो। हाणे असीं मसइलन हीअ असांजी वीडियो हाणे तयारु थी वई आहे, त हिन वीडियो खे असां सेव कीअं कंदासीं, पंहिंजी गैलरी में सेव कंदासीं हिन वीडियो खे। हाणे असांजी वीडियो हीअ मुकमल तयारु थी वई आहे, त असां हिनखे सेव कीअं कयूं। हाणे साइड में तव्हांखे मथां नज़र ईंदो हीअ ऑप्शन, हिते तव्हांखे ऑप्शन नज़र ईंदो, तव्हां हिनखे हिन ऑप्शन खे सिलेक्ट कंदव। जीअं मसइलन हीअ तव्हांखे ऑप्शन नज़र पियो अचे, असां हिते सिलेक्ट कंदासीं। जीअं ई असां ओके कयोसीं त हिन जी लेंथ जेका आहे तक़रीबन तव्हां जेका आहे हिते तव्हांखे इहा ई सिलेक्ट करणी आहे, जीअं हिते बीठी आहे, ऐं हीअ जेको आहे 3 ते ई तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। जीअं 3 बीठो आहे, हिनखे 3 ते ई तव्हांखे सिलेक्ट करणी आहे, हिते ई सही वीडियो ठहंदी। ऐं हिते तक़रीबन जेका हिन जी MB जेका लॻल आहे, हिते तव्हां लेवल जेको ॾिसो पिया हिनखे हिते ई बीहारणो आहे, त वीडियो जेका आहे तव्हांजी ॾाढी ज़बरदस्त ईंदी ऐं सुठी वीडियो ईंदी। हाणे असीं हिनखे ओके कंदासीं। तव्हांखे हेठि हीअ निशान नज़र पियो अचे, हीअ जेको निशान आहे तव्हांखे नज़र अचे पियो, तव्हां हिनखे हाणे ओके कंदव।
तो ही जेका आहे असांजी वीडियो हले पई सेव थियण जे लाइ। हाणे असांजो जेको बि माना वीडियो ठही आहे उहा असांजी हाणे तयारु थिए पई। हाणे मुकमल हिन जी सेटिंग थींदी, इहा सॼी सेव थिए त पोइ असां तव्हांखे ॾेखारियूं था त इहा वीडियो हाणे कीअं ठही वई। इहा असांजी वीडियो जेका आहे सेट थी वेंदी, वरी असांजी मेमोरी कार्ड में हली वेंदी, पोइ असां वरी उतां पंहिंजी असां अपलोड करे था सघूं यूट्यूब जे हिसाब सां। जिथे असां अपलोड कयूं या जिथे इस्तेमालु कयूं असां पंहिंजी वीडियो खे इस्तेमालु करे सघूं था। जीअं त फ्रेंड तव्हां ॾिसो असांजी ही वीडियो हाणे तयारु थी वई। असां हाणे हिन खे हिते प्ले करे ॾिसी बि सघूं था, कहिड़े बि माना ब्राउज़र में असां पंहिंजी प्ले कंदासीं, हीअ असांजी वीडियो हलंदी। जहिड़ो बि तव्हां वटि वीडियो प्लेयर हूंदो उन में हलंदी। हाणे मां तव्हांखे ओके करे ॾेखारियां थो। असां ईंदासीं मैक्स प्लेयर में, असां हिन खे ओके कयोसीं त हीअ असांजी वीडियो जेका हीअं हले पई। हाणे ॾिसो पिया तव्हां, हीअ असांजी वीडियो तयारु थी वई, ओके थी वई, बिल्कुलु ओके थी वई असांजी ही वीडियो हले थी पई। ईअं फ्रेंड तव्हां बि वीडियो पंहिंजी ठाहे सघो था। ऐं जंहिं फ्रेंड खे मुंहिंजी वीडियो पसंद आहे तो महिरबानी करे असांजे चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। आइंदा भी मैं तव्हांजे लाइ सुठियूं वीडियो आणींदुसि इंशाल्लाह। ठीक है फ्रेंड, ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। ओके, खुदा हाफ़िज़।